मां आहियां तव्हांजो पंहिंजो ख़ादिम नूर मेमन हलाई। अॼु मुंहिंजो दोस्त प्यारो पिरी मूं वटि घुमणु आयो आहे। असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे कुझु, वरी कुझु ॻाल्हि ॿोल कयूं था तव्हां सॼण जे साम्हूं। साईं सां काफ़ी मौज़ूअनि ते कचहरी थी, काफ़ी डिस्कस थिया। ओवरऑल सॼे मामले ते जेके कुझु ॻाल्हियूं थियूं कुझु असां वधीक कंदासीं तव्हांजे साम्हूं। त साईं खां पुछूं था, साईं छा हाल आहे साईं? ख़ुशि आहे साईं, महिरबानी साईं। साईं सभ खां पहिरियों त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां हनाई साहिबु, नूर हनाई साहिबु। नूर मेमन साहिबु हिकिड़ो सुठी शख़्सियत जो नालो आहे, सुठी इंसानियत जो नालो आहे। सभ खां पहिरियों साईं तव्हां जेको कमु पंहिंजो कयो मां त उनखे एप्रिशिएट कंदुसि सिंध लेवल ते, बल्कि दुनिया लेवल ते। जेको सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो वियो, त सिंध ऐं हिंद जेतिरे क़दुरु मां पढ़ी आहे त असांजी सिंध ऐं हिंद जी हिस्ट्री पंहिंजो नूह नबी जा 3 पुट हुया, साम, बाफ़िज़, हाम जे दौर में हिंदी ऐं सिंधी क़ौम ज़बान अल्फ़ाबेटिकली ईजाद थिया। इहे हाणे इन हिस्ट्री में जेको असां वञूं पिया त असांजी कल्चर जो डिपार्टमेंट आहे या ॿियूं डिपार्टमेंट्स आहिनि, उन्हनि खे कंहिंखे बि एतिरी नॉलेज कोन्हे त सिंधी या हिंदी केतिरी पुराणी आहे, कंहिं ईजाद कई, कीअं थी, छा थी। जीअं हाणे तव्हां प्रिंस प्रीस्ट जी जेका पॉइंट आउट कई ॻाल्हि हिन जी, त प्रिंस प्रीस्ट खे जेको आहे सो जेको कपिड़ो ओढ़ियल आहे उहो अजरक आहे। इन शइ खे मां त तव्हांखे वॾो मुंहिंजे जेकर हथ में नोबल प्राइज़ खां वधीक तव्हांखे ॾेई छॾियां, छो जो हेतिरी ज़मानो गुज़री वियो आहे, हेतिरी अरसो गुज़री वियो आहे, कंहिं बि डिपार्टमेंट या असांजे कल्चर डिपार्टमेंट बि कॾहिं बि इहा पॉइंट आउट न कई आहे त प्रिंस जेको मुंहुं जे दड़े मां 50,000 साल, त हू था चवनि त असांजे त मुंहिंजे आइडिया मुताबिक़ हीउ जेको मुंहुं जो दड़ो आहे 2-3 लख साल पुराणो आहे। हीउ 50,000 साल त उन्हनि जो खणी धोको ई खणी चइजे, हीउ तमामु घणो पुराणो आहे। इन में जेका तव्हां पॉइंट आउट कई त हिनखे अजरक पहिरियल हो, इट मीन्स सिंध जी हिस्ट्री इन खां अॻेली आहे। हिन धरती ते जेका पहिरीं इन्वेंशन थी आहे, जेका पहिरीं ईजाद थी आहे, उहो आहे कपिड़ो। छो जो इंसान जॾहिं पंहिंजो बदन ढकियो त सभ खां पहिरियों ईजाद हुन पंहिंजो कपिड़ो ठाहियो। उन कपिड़े जी ईजाद या कपिड़े जी तहक़ीक़ में वञिजे त इंसान असांजे अॼु जे दौर में असां इहो तमामु ॾुखियो हूंदो जो असां इहो साबित करे सघूं त इहो केतिरी क़दीम आहे, केतिरो पुराणो आहे। ऐं जॾहिं मुंहं जे दड़े में हिन अजरक पातो प्रिंस, त हाणे तव्हां हिन ॻाल्हि में अंदाज़ो हणो त कपिड़े जो प्रोसेस जेको पहिरियों ठहियो, पनो, पेपर, वण जा जेके पता आहिनि पहिरियों उहे, उन्हनि खे धागे में कन्वर्ट कयो वियो आहे। धागे खां पोइ धागो ठाहिण ई हिकिड़ी वॾी जेका आहे सा इन्वेंशन आहे ऐं तमामु हज़ारे साल पुराणी आहे। छो जो पहिरियों ज़हन में आइडिया अचे, आइडिया खां पोइ उहो प्रैक्टिकल थिए, पोइ उहो अमल में अचे। धागो वरी धागे खे वरी तव्हां उनखे जेको आहे सो जोड़े करे उन मां कपिड़ो ठाहिणु हिकिड़ी तमामु वॾी ईजाद आहे, तमामु वॾी ईजाद जंहिंखे असां मामूली था सम्झूं अॼुकल्ह। त इन ते असां जेकॾहिं गौर कयूं त हीअ त लखे साल पुराणी ईजाद आहे। हाणे जेकॾहिं उन ते अचूं था उहा सिंधी जे अजरक में अचे थी, त हाणे असांजी सिंध जी हिस्ट्री केतिरी पुराणी हूंदी, इहो असां वटि हिकिड़ो सबूत आहे, दलील आहे, दलाइल आहे त असांजी सिंध जी जेका हिस्ट्री आहे उहा हज़रत नूह नबी जे जेके पुट वारी, उहो मुंहिंजे ख़्याल में त उहो मूंखे लॻे पियो सही आहे। छो जो नूह नबी असांजो ॿियो ॾाढो आदम आहे। उन जा 3 पुट साम, बाफ़िज़, हाम जे दौर में सिंधी वेंदी जेका आहे सा ईजाद। हाणे मां वरी बि तव्हांखे सलाम कंदुसि
त प्रिंस जेके खे तव्हां पॉइंट आउट कई प्रिंस जो त ही अजरक पहला आहे हिनखे अजरक सिंधी कपिड़े जी ईजाद सिंध जी हाणे मां त इन लफ़्ज़ में बि चवंदो त सभ खां पहिरियों वॾे में वॾो साइंटिस्ट बि सिंधी हुयो छो जेको बेसिक असांजी इन्वेंशन आहे कपिड़े जी ईजाद कपिड़ो ठाहिण दुनिया में सभ खां वॾे में वॾी ॾुखी ॻाल्हि आहे हाणे जॾहिं उन में जंहिं इहो ईजाद कयो जंहिंजी इहा आइडिया आई जॾहिं इहा एॾी वॾी ॾुखी आइडिया आहिनि कढी त ॿियूं त सभु सवलियूं आहिनि हुनजे अॻियां आसान आहिनि कंप्यूटर थी वियो अॼु साइंस जी दुनिया में कंप्यूटर थी वियो सभु शइ आहे सभ खां ॾुखे में ॾुखी त इहा ईजाद आहे टफ आहे तमामु महिनत वारी आहे तमामु हिकिड़ी सुठी ज़हन वारी तमामु हिकिड़ी जंहिंखे करे चइजे त ज़हननि जो इल्म जो ख़ज़ानो जंहिं वटि हुजे जंहिं दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्कुनि जे ज़माने में पना ॿधंदा हुआ पन ॿधंदा हुआ त उते कपिड़ो अची वञे त वॾी ॻाल्हि कोन हुई तमामु वॾी ॻाल्हि इन में त तव्हांजी मां जसा तव्हांजी महिनत खे तव्हांजी जफ़ाकशी खे तव्हांजी ख़िदमत खे तव्हांजी सचाई खे सिंधी लेवल ते हिन खे असांखे असांजी दुनिया जा जेतिरा बि सिंधी आहिनि ॿाहिरि आहिनि त उन्हनि खे थोरो इन शइ ते सीरियस थियणु घुरिजे त इन शइ खे अञा प्रोमोट कजे त असांजी असलियत छा आहे असलियत छा आहे छो जो हर इंसान या जानवर जी कहिड़ी बि शइ पंहिंजी असलियत ते लाज़मी वेंदी आहे उनखे जेकॾहिं असलियत जी पंहिंजी ख़बर न आहे त उहो बेकार आहे असलियत लाज़मी हुजणु घुरिजे इन शइ जी सो इन शइ ते वरी हाणे पाण खे टाइम घणो घुरिजे जो असां पाण वेही इन शइ ते ॻाल्हाईंदासीं हिन ते जेतिरो बहस करे उहो थोरो आहे अच्छा हूअं ॿियो ॿुधायो त भला सकाफ़त में तव्हांजे ख़्याल में त अहिड़ी कहिड़ो कमु कजे जिदत आणिजे जिते असांजी सॼी दुनिया असांखे यूटिलाइज़ेशन में आणे न साईं इन में ईअं आहे त असांखे ॿ शयूं इन में दरकार हूंदी हिकु तावन ॿियो फंडिंग दुनिया जे हर मुल्क में हर जॻह ते असांखे इंडस्ट्री हणु घुरिजे सिंध जे सकाफ़त जे हिसाब सां सिंध अजरक जे हिसाब सां ख़ूबसूरती बि आहे तमामु मां नथो सम्झां त को दुनिया जो अहिड़ो को माण्हू हुजे जेको अजरक खे लाइक न करे अजरक असांजी पहचान आहे छो जो हर क़ौम जो हर इलाइक़े जी का न का शइ पहचान हूंदी आहे हुनजी त बाबा हिस्ट्री हूंदी आहे त हिनजी हीअ पहचान आहे हिनजी हीअ पहचान आहे हिनजी हीअ पहचान आहे अजरक असांजो जेको जा शोज़ थियनि या मेला खणी चइजो सिंधी में जंहिंखे खणी चइजे उहे असांजी दुनिया लेवल ते लॻणु घुरिजनि त सिंध छा आहे जीअं तव्हां पहिरियों थोरी देरि पहिरियों सिंधड़ी अंब जी ॻाल्हि कई जॾहिं फॉरेन में वञे थो त हुनखे सिंधड़ी अंब नथो छॾियो वञे कंहिं हिकिड़े मुल्क जो नालो ॾिनो वञे बल्कि जॾहिं असांजी सिंध जी पैदावार आहे सिंध जी सकावत आहे उनखे बजाए के मुल्क जे हुन में स्टिकर हणो अथई सिंधड़ी अंब सिंध हिकिड़ी क़ौम आहे सिंध हिकिड़ी ख़ितो आहे सिंध हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें रहंदड़ माण्हू खे सिंधी चयो अथव छो जो जंहिं बि धरती ते जंहिं इलाइक़े में माण्हू खाई वॾो पी हुनजो अनाज खाए थो पाणी पीए थो उनजो आबहवा खे ऑक्सीजन खणे थो त उहो उन इलाइक़े जो सॼो वेंदो आहे उन ते उन जो नालो पवंदो आहे सिंधी आहे बलोच में रहे बलोची आहे या पठाण में रहे पठाणी आहे पंजाब में रहे पंजाबी आहे इहे इन शइ खे प्रोमोट करणु घुरिजे सिंध असांजी पंहिंजे बरे सग़ीर त तमामु घटि थोरो अरसो थियो आहे जॾहिं नूह नबी जे पुट खां साम ऑफिस हाम खां जॾहिं शुरू थी आहे त हिकिड़ो इन खे उहो दर्जो ॾियणु घुरिजे हिस्ट्री खे ओतिरो ई इन क़ौम खे जेको आहे सो प्रोमोट करणु घुरिजे माना मूंखे इहा ॻाल्हि तजुब थींदो आहे त सिंधियुनि खे अलाए छो अछूत सम्झो थो वञे सिंध खे के ई असांजा ऑफिसर या के अहिड़ा अहिड़ा आया जेके सो कार्ड PhDs हूंदा आहिनि सिंधी अणपढ़ियल जाहिल पर जॾहिं असांजी हिस्ट्री ॾिसी वञे अजरक ॾिठी वञे त पोइ सुठे ज़हन वारो अक़िले सलीम वारो इहो चवंदे कॾहिं बि न घबराईंदो त हीअ त वॾे वॾी ईजाद
मौज़ब क़ौम आहे, हिकिड़ी अवेयरनेस ॾियण वारी, हिकिड़ी इंसान खे सलाहियतूं सुठियूं जेके आहिनि उहे इन क़ौम में पायूं थियूं। सो साईं तव्हांजो वॾी महिरबानी क़िबला। नूर मेमण हालाई साहिब जंहिंजो वॾो मां एहसान मंद आहियां, जंहिं कैमरा असांजे हुन पासे असांजी नज़र कुझु बि कोन थो अचे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे काफ़ी सारा सवाल हूंदा दोस्तनि जा साईंअ जे हवाले सां बि, पर पोइ वरी कॾहिं ॿिए दफ़े। वॾी महिरबानी।